अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। टंडवाला यार वेझो फायरिंग में ज़ख़्मी थियल सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जो वाइस चेयरमैन इल्ताफ़ जिस्कानी ज़िंदगीअ जी जंग हाराए वेठो। हमले में ज़ख़्मी थियण बैदि इल्ताफ़ जिस्कानीअ खे ॻणती जोगी हालत में हैदराबाद जे इस्पताल में पहुचायो वियो, जिथे ज़ख़्मनि जी सट न सहंदे इस्पताल में दम ॾिनो। STP सरबराह डॉक्टर कादर मंगसी इल्ताफ़ जिस्कानीअ जे क़त्ल ख़िलाफ़ सुभाणे समूरे सिंध में पुरअमन हड़ताल ऐं 10 ॾींहं सोग जो ऐलान करे छॾियो ऐं हुन चयो त इल्ताफ़ जिस्कानीअ खे अगवा करण बैदि तशद्दुद जो निशानो बणायो वियो ऐं बैदि में गोलियूं हणी खेसि गाॾीअ में फिटो कयो वियो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जो STP अॻवान इल्ताफ़ जिस्कानीअ जे क़त्ल जी मज़म्मत कंदे चयो आहे त सिंध जे सियासी अॻवाननि जे टारगेट किलिंग जो सिलसिलो बंदि कयो वञे ऐं हुन चयो त क़ौमी अवामी तहरीक इल्ताफ़ जिस्कानीअ जे क़त्ल ख़िलाफ़ STP जे हर एहतजाज जी हिमायत करे थी। सिंध सरकार ऐं IG सिंध पुलिस इल्ताफ़ जिस्कानीअ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ क़दम खणे। खेरपुर वेझो वीगो गाॾीअ खे बाहि लॻण वारे पुरस्रार वाक़िए में PP अॻवान नवाब वसाण जे सड़ी फोत थी वियल भाणी जे ASI बिलाल वसाण जी जनाज़े निमाज़ बैदि तदफ़ीन। जनाज़े निमाज़ में अॻूणे सूबाई वज़ीर मंज़ूर वसाण, नवाब वसाण ऐं SSP खेरपुर जी शिरकत। SSP अमीर सऊद मक्सी क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त शक जी बुनियाद ते हिक ॼणे खे हिरासत में वरितो वियो आहे। वधीक ख़बर DNA रिपोर्ट अचण बैदि पवंदी। मरियम नवाज़ चयो आहे त मुल्क जे मसइलनि ऐं नाकामियुनि जा ज़िम्मेवार इमरान ख़ान खां वधीक इमरान ख़ान खे आणींदड़ आहिनि। नून लीग जा वोटर ऐं उम्मीदवार चोराइण बावजूदि हुक्मरान जमायत गिलगित में रुगो 8 सीटूं हासिल करे सघी। 8 सीटूं खटण जो वाधायूं इमरान ख़ान खे न पर सिलेक्टर्स खे ॾींदासीं। मानसरा में जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त तहरीक इंसाफ़ जूं गिलगित में हाणे 8 मां बि सीटूं घटिजी 7 थी वियूं आहिनि। अहिड़ी ज़िलत ते हुक्मराननि खे घर मां ॿाहिरि ई न निकिरणु घुरिजे। नवाज़ शरीफ़ जे बयाने तव्हांजी सियासत खे दफ़न करे छॾियो आहे। इमरान ख़ान हर सवाल जो जवाबु उहो ॾिए थो त इदारा ऐं असां हिक ई पेज ते आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त माफ़िया गठजोड़ करे खंड जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो कयो। जेको जाइज़ नफ़ो कमाए उनखे टैक्स अदा करणु घुरिजे। फैसलाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त असांजी एक्सपोर्ट वधणु शुरू थी वई आहे। हुकूमत कारोबार में आसानी पैदा करे रही आहे। रेलवे वारे वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ फ़ौज ख़िलाफ़ ॻाल्हाए इमरान ख़ान जी ख़िदमत कई आहे। इमरान ख़ान हर सूरत में 5 साल पूरा कंदो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो त सियासतदाननि खे ॻाल्हाइण जा दर बंदि न करणु घुरिजनि। मरियम नवाज़ पंहिंजे सियासत ते पाण कुहाड़ो हयो आहे। पीपल्स पार्टी मौजूदा सूरत हाल में मुसवद किरदारु अदा कयो। आसिफ ज़रदारी तास जा पता सीने सां सांडे खेॾे पियो। कराची सिंध पुलिस जे 18 मां 19 ग्रेड में तरक़ी माणींदड़नि जी एज़ाज़ी तक़रीब सेंट्रल पुलिस ऑफिस कराचीअ में थी गुज़री। तक़रीब जे दौरान एडिशनल IG सिंध, एडिशनल IG स्पेशल ब्रांच ऐं एडिशनल IG फाइनेंस शरीक। ग्रेड 18 खां 19 में तरक़ी माणींदड़नि खे रैंक लॻाया विया। तरक़ी माणींदड़नि में शौकत अली खटियाल, साकिब इब्राहिम, कमर रज़ा जिस्कानी, कैप्टन रिटायर्ड हैदर रज़ा, गुलाम मुर्तज़ा, तबसुम, इमरान रियाज़ ऐं डॉक्टर समीउल्लाह सुमरो शामिल। ॻोठ न्यूज़ जतोईअ जा रहवासी इम्तियाज़ खोसो, ज़ुल्फ़कार खोसो, वसीम अली उमरानी, नौशर फ़िरोज़ जे पुलिस ज़ियादतुनि ऐं फुरथियल कार वापसि न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब नौशर फ़िरोज़ अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं कॉन्फ्रेंस कंदे चयो त लॻभॻि 20 ॾींहं अॻु नई अल्टो कार ते ड्राइवर वसीम अली उमरानी मोरो खां नौशर फ़िरोज़ अची रहियो हुयो त पुलिस वर्दी पहिरियल 6 जवाबदारनि चेकिंग जे बहाने हथियारनि जे ज़ोर ते खेसि यरगुमाल बणाए कार समेत अगवा करे लाड़काणे पुल वटि ड्राइवर खे छॾे फ़रार थी विया। अहिड़ी FIR नौशर फ़िरोज़ थाणे ते दाख़िल कराई, जंहिं बैदि हुननि ख़र्ची पाणी वठी असांखे आसरो ॾिनो। बाद में जवाबदार पकड़िया विया ऐं हाणे हुननि खां पुलिस रिश्वत वठी खेनि आज़ादु करे छॾियो आहे। जंहिं ते हुननि जो चवणु आहे त खेनि जान जो ख़तरो आहे ऐं असांखे हिन महिल ताईं कार वापसि नाहे कराई ॾिनी वई। असांखे कार वापसि कराए ॾिनी वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।